नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट में 5 ॾींहं अॻु तुर्को मोड़ ते दिलबर हालेपोटो ते हथियारनि सां कातलानो हमलो कंदड़ हयात ऐं संजर पठाण गिरफ़्तार न थिया। हालेपोटनि जी ज़िंदगी दंगनि ऐं नंगनि खे ख़तरो, इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ जी घुर मुज़ाहिरो। रिपोर्ट सैयद अब्दुल रहमान शाह जे मुताबिक़ 5 ॾींहं अॻु तुर्को मोड़ जे रहवासी दिलबर हालेपोटो ते हयात पठाण, संजर पठाण ऐं ज़रीन पठाण हथियारनि सां हमलो कयो। GFI धोरो नारो थाणे ते दिलबर जी फरियाद ते दाख़िल थी। ज़रीन पिस्तौल समेत गिरफ़्तार थी वियो ऐं मुख्य जवाबदार हयात पठाण ऐं संजर पठाण ताहाल आज़ाद आहिनि। अब्दुल रज़ाक हालेपोटो, दिलबर हालेपोटो, कोम्पस धुरिन जे अॻवाननि रमज़ान खासकेली, निहार बंगलाणी, गुल वज़ीर, अल्लाह बचायो आरीसर, समाजी अॻवान अमजद अली कोरी, गौतम बेराणी, फ़कीर महबूब मंगरियो, भागो मल मेंघवाड़ ऐं ॿियनि सवे माण्हुनि जो अलावाला चौक ते हमले आवरनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुज़ाहिरो ऐं धरो। इन मौक़े ते उन्हनि ॿुधायो त हमला आवर गिरफ़्तार न थियण जे करे हू शाहिदनि ऐं फरियादियुनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु भट्ठे जे मज़दूरनि खे तयार करे कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त हयात वारा ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेके मंशाद हथियारनि जे कारोबार में मुलविस आहिनि, जेके बहिराड़ी में 2 मंज़िला घर ते चढ़ी हालेपोटनि जे घरनि में अखि हणण, फोटो कढण ऐं औरतुनि खे छहण जहिड़ियूं हरकतूं कंदा रहनि था। मना करण ते मच्छर जी हिसाइण ख़ातिर हमलो करे रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त उन्हनि जी जान माल दंगनि नंगनि जो तहफ़्फ़ुज़ करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खयल हुआ।